अम्मा आमिना साइन थी फरमाए तो 9 महीना मुस्तफा मुझे पेट में रहा पर कदे मुखे तकलीफ महसूस न थी। जी हमल वाली औरत जा पेट बाहर निकरंदा है गरान महसूस कंदियूं आहिनि। अम्मा फरमायो त कदे मुखे पेट बाहर न थियो गरान महसूस न थी। पत्थर से अमड़ पैर रखे त पत्थर मक्खण वांगुर नरम थी पवे। मोहम्मद जी अमड़ जे पैर खे का तकलीफ न पहुंचे। मक्के जी जमीन हेठ मथाइया पहाड़ी जमीन पर अम्मा जी फरमाए जिनमल पहाड़न ते हला त जमीन सिधी हिक जेड़ी हमवार थी वई वने जे मोहम्मद जी अमड़ जे वजूद के तकलीफ। सुभान अल्लाह। अरब जा मक्के जा कुआ हेठ 300 मीटर 900 फुट 900 फुट पानी जो छिकजे रसी छिकजे त केडी तकलीफ थींदी। छिकण में केतरो वक्त लगंदो केतरी तकलीफ थींदी पर जड़ी मल अम्मा आमिना साइण पानी भरण अचे त खूह जे तरे वारो पानी पकुन खां बाहर पलपदण लगे। सुभान अल्लाह। मक्के वारियूं चवन थियो अम्मा आमिना तू केडी मल पानी भरण ईंदी असीं बि तोसां गॾिजी हलूं त असांखे तकलीफ़ न थींदी। डोल छिकणा न पवंदा पानी मोहम्मद जे सदके पाणी मथे अची वेंदो। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अम्मा सर फरमाए थी त पहिरियों महीनो रजब जो मां रात जो सुती पई आहियां ओ जो मुंहिंजो दर खुलियो हिकिड़ो कतावर वॾे ॾिखे कद वारो माण्हू सोनी सूरत रोशन चेहरो मुंहिंजे हुजरे में दाख़िल थियो। अचण सां चई अस्सलामु अलैक या सय्यदल बशर। ए सभिनी इंसाननि जा सरदार तोखे मुंहिंजो सलाम आमिना साइण फरमायो मां डिॼी वियसि हैबत में हिरास में अची वियसि पुछा कयो अचण वारा तू केरु मुंहिंजे घर में बिना मोकल जे कीअं आयो फरमाए थो ओ आमिना मां सभिनी इंसाननि जो अबो आदम आहियां अज मिठो मोहम्मद तुझे पेट में आयो आ सुनी नबी जो सलाम करण आयो आया। मरहबन बिन नबी सय्यदल बशर। मरहबा मरहबा सभिनी इंसानन जो सरदार मोहम्मद करीम तुझे पेट में आयो आ आमिना तोखे मुबारक ॾियण मरहबा चवणो आयो। सुभान अल्लाह। हेॾे ध्यान कयो। मसला त इन हदीस मां समझ में आया हिकिड़ो त मदीने वारे साईं खे पहिरीं मरहबा पहिरीं खुशामदीद चवण वारो इंसाननि जो बापो आदम आ। सुभान अल्लाह। असां सुन्नी चवंदा आहियूं न मरहबा या मुस्तफा उन्हनि खे वरी तकलीफ़ पहुचंदी आहे चवंदा मरहबा छो था चओ पुट इहा मरहबा जी शुरूआत करण वारो इंसाननि जो बापो हज़रत आदम सुभान अल्लाह। भला जे तोखे मरहबा मुस्तफा चवण नथी वणे त पोइ आदम जो पुट न सॾाए आदम जो औलाद न सॾाए जे पीउ जो पुट आहीं त मुस्तफा खे मरहबा चवणी। सब खां अव्वल मदीने वारे मीर जी आमद जी मरहबा चवण वारो इंसाननि जो बापो आदम आ। सुभान अल्लाह। ऐं ॿी ॻाल्हि हज़रत आदम चयो त मोहम्मद सय्यदुल बशर सभिनी इंसाननि जो सरदार। सुभान अल्लाह। सभिनी इंसाननि जो सरदार आदम जो अक़ीदो आ त नबी असां वांगुरु नाहे असां जहिड़ो नाहे नबी सभिनी जो सरदार आ। सुभान अल्लाह।
सुभाणे खोसन जो सरदार अचे न तू चई जड़ो तू खोसो तेड़ो मां खोसो जेड़ो बाकी तो के तेड़ो मुखे तो जेल में न विचरावे निभागा तू मुझे राज जो मानू तू वरी पान के मुंह जड़ो तो समझी सरदार के कावड़ी दी न मां पकदार आया तवा जो चलो मुरसोया मां सरदार आया तू पान जेड़ो मुखे किए तो समझी अरे दुनिया जो सरदार पे तो के पान जेड़ो न तो समझे मदीने वारो तो समझी सरदारन जो सरदार सुभान अल्लाह मुझा दोस्तों बड़ी बियो महीनो थियो मां आमिना साणती फरमाए तमा सुती पई जा दर खुलो आवाज आयो मरहबम बिन नबीर रईस सुभान अल्लाह नबीन जो सरदार मोहम्मद के मरहबा सुभान अल्लाह नबीन के सरवार नबीन के अगवान मोहम्मद के मरहबा अम्मा फरमायो तो मुंह सीचे ओ मास ओ अचल वाला तू केरा कंखे तो मरहबा चमी फरमाई ओ आमिना मां अल्लाह जो नबी शीस अलैहिस्सलाम आया तुझे पेट में नबियन जो ताजदार मोहम्मद करीम आयो उन्हें के मरहबा चवण आजियां करण आयो आया सुभान अल्लाह जे सुने हबीब के अल्लाह जा नबिया मरहबा चवण अचन छात शान मुझे कुर्बान करीम जो सुभान अल्लाह एकड़ो मसलो समझण जो आ अम्मा आमिना साईं फरमायो त मां सुजाग हुयस पंहिंजे हुजरे में वेठल हुयस ये नबी आया पेरे महीने में हजरत आदम बे में हजरत शीस टे में हजरत इद्रीस हजरत यूसुफ अलैहिस्सलाम हजरत ईसा अलैहिस्सलाम हजरत मूसा कलीमुल्लाह हजरत इब्राहिम खलीलुल्लाह 9 महीना 9 रसूल आया सुभान अल्लाह घणा रसूल आया घणा रसूल आया पर ख्वाब में न निंद में न सुचागी में हिन अखियुन सां पई ॾिसां सुभान अल्लाह पुट मञणो पवंदो त अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि अल्लाह जा पैगंबर हयात आहिनि दुनिया में जिते वञण चाहिनि वञी सघनि था जंहिंखे चाहिनि ज़ियारत कराइण त ज़ियारत कराए सघनि था सुभान अल्लाह त पोइ तुंहिंजो मुंहिंजो हबीब बि चओ हयातुन नबिया चओ मदीने वारो मदीने वारो हयातुन नबिया अॼु बि सुणो हबीब जंहिंखे चाहे पंहिंजो दीदार कराए जंहिंखे चाहे सुजागी में जंहिंखे चाहे निंड में पंहिंजी ज़ियारत कराए हमल दौरान 9 महीना हर महीने में आसमान में ऐलान थींदा हुया ज़मीन ते ऐलान थींदा त हाणे अनकरीब मोहम्मद अचण वारो आहे तव्हांजो जेमल मुस्तफ़ा जे विलादत वारी घड़ी आई त पढ़ा 14 तबकनि में फिरिया फ़क़त आन ले अबिल क़ासिम अन यख़रुज इलल अर्द मयमूनन मुबारका सुभान अल्लाह बरकतुन जो भंडार रहमतुन जो ठिकाण मोहम्मद करीम अचण वारो सुभान अल्लाह मुझा दोस्तों दलाइल नबुव्वत किताब के अंदर इमाम इस्फहानी रिवायत आंदी आ त चेहरात मदीने वाले साईं जी विलादत पई थे सुभान अल्लाह सरदार इन धरती ते अचे पियो निदाउन फिल अर्द व निदाउन फिस समाए अन अबशिरू फकद आना ले अबिल कासिम अन यखरुज इलल अर्द मयमूनन मुबारका सुभान अल्लाह मुस्तफा दे मिलाद वाली रात रब जे तरफा जमीन में पढ़ा फिरिया
आसमान में पड़ा फिरिया ए थोड़ा तबकन वारो तव्हांखे मुबारक हुजे जो बरकतुन रहमतुन वारो रसूल मुहम्मद करीम अची रहियो जिन्नन बुधो इंसानन बुधो जानवरन बुधो जीतन बुधो समुद्र वारी मखलूक यो पड़ो बुधो जानवर में झंझर में रहने वाला जानवर यो ऐलान बुधो खुदा जो कसम इमाम सुयूती रिवायत हो आए जरी मन यो पढ़ो फिरो ओनी मन जानवर ओ भर भरा ओला दे टोड़ंदा पिया वजन ओला वारा ओ भर दे टोड़ी एक बे में गिराटड़ी पाए इचू एक बे में मिलाए गाटा कंध एक बे में मिलाए जानवर एक बे के मुबारक पिया जन मोहम्मद मीर आयो सुभान अल्लाह तारीखुल खमीस वारो रिवायत है ता आसमान ता ऐलान थियो अला इन्न नूरल मखजून الذي يكون منه النبي الهادي في هذه الليلة يستقر في بطن أمه سبحان الله ويتم خلقه ويخرج إلى الناس بشيرا ونذيرا محمد करीम पंहिंजी अमर जे पेट में आयो वो नूर मोहम्मदी वो नूर सरमदी अमर जे पेट में आयो बिशारतूं थियूं वरी जेमल विलादत थी वरी बिशारतूं थियूं तो वो सोन जो सरदार बशीर ऐ नज़ीर बणजी धरती ते अचण वारो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जेमल हबीबन जी विलादत थी जेमल सोना हबीब जावा अम्मा आमिना थी फरमाए खब्बे हथ जी तरी ज़मीन ते खोड़ियो ऐं वेही रहिया तवज्जो खब्बे हथ जी तरी ज़मीन ते खोड़े सोना हबीब बैठा सच्चे हथ जी अशहद आंगुर मथे करे फरमाइंदा अशहद अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहद इन्नी रसूलुल्लाह सुभान अल्लाह मां शाहिदी तो अल्लाह का सवा जो को बे इबादत जे लायक नहीं मां शाहिदी तो मां मोहम्मद अल्लाह जो रसूल आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह असा जा बार जमन 2 सालन ते पापा अम्मा का सवाल लफ्ज न ॻाल्हाए ॼाणन पर दिल पर मोहम्मद जी अञा विलादत थिया रब जे तौहीद जी शहादत पंहिंजे रिसालत जी शहादत पंहिंजे पाक ज़बान सां ॾिनी सुभान अल्लाह ऐं पोइ मल सोने हबीब जा चप मुबारक चुरन पिया मोरिया मोरिया चप्पन में आवाज पियो जे रब हबली उम्मती मालिक मुझी उम्मत मुखे बख्शे रे मुझी उम्मत बख्शे रे मुझी रहमत बख्शे सुभान अल्लाह 1.25 लाख नबी आया के नबी ये उम्मत जेला दुआ न घुरी जे मदीने वाले मीर असा जेला दुआ सुभान अल्लाह। मज़ीद वीडियोज़ के लिए हमारा YouTube चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें।